न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मुंहिंजे वक़्त में सिंध हाई कोर्ट में 20,000 दरख़्वास्तूं मोकिलायूं वयूं आहिनि। चीफ जस्टिस जो इहो चवणु आहे, मुंहिंजी कोशिश हूंदी हुई त अदालतुनि तां बार घटाइण लाइ केसनि खे उकलायो वञे। जस्टिस अकील अब्बासी जो चवणु आहे, जुडिशल जस्टिस सिस्टम में ॿिन्ही धुरियुनि जो मौक़िफ़ ॿुधी फ़ैसिला ॾिना वेंदा आहिनि। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जो इहो चवणु आहे त हर मुमकिन कोशिश कई त अदालतुनि में ईंदड़नि जो अदलिया ते एतमाद बहाल रहे। मुंहिंजे वक़्त में सिंध हाई कोर्ट में 20,000 दरख़्वास्तूं उकलायूं वयूं। चीफ जस्टिस जो इहो चवणु आहे त मुंहिंजी कोशिश हूंदी हुई त अदालतुनि तां बार घटाइण लाइ केसनि खे उकलायो वञे। जस्टिस अकील अब्बासी चवे थो, जुडिशल जस्टिस सिस्टम में ॿिन्ही धुरियुनि जो मौक़िफ़ ॿुधी फ़ैसिला ॾिना वेंदा आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शहज़ाद जलबाणी खां। जी शहज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। सिंध हाई कोर्ट में जुडिशल कमीशन की सिफारिश से चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस अकील अहमद अब्बासी के सुप्रीम कोर्ट जो जज नामज़द करण खां पोइ जस्टिस अकील अहमद अब्बासी के मान में फुल कोर्ट रेफरेंस प्रोग्राम हुयो। प्रोग्राम में जेको चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी जो चवणु हुयो, मुंहिंजे वालिद जो टैक्सेशन कानूननि जे हवाले सां सिफारिशूं जेके हुयूं उहे भारत में उन्हनि खे कानून जो हिस्सो बणायो वियो आहे। मुंहिंजे वक़्त में सिंध हाई कोर्ट में 20,000 खां वधीक जेके दरख़्वास्तूं मोकिलायूं हुयूं। मुंहिंजी कोशिशि हुई त अदालतनि ते बोझ घटाइण लाइ पहिरियां खां जेके मौजूदु केस हुया उन्हनि खे उकलायो वञे। ऐं वधीक चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी जो चवणु हुयो त जुडिशल जस्टिस सिस्टम में ॿिन्ही धुरियुनि जो मौक़िफ़ ॿुधी फ़ैसिला ॾिना वेंदा आहिनि। मूं हर मुमकिन कोशिश कई त अदालतनि में ईंदड़नि मुंहिंजो अदलिया ते एतमाद बहाल रहे। ऐं वधीक तकलीफ़ खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी जो चवणु हुयो त असां जेकॾहिं मसइलनि खे हल करण जे लाइ तवजो ॾियूं त मामला ठीकु थी सघनि था। मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त तव्हां सभई ही मूंसां मोहबत कयो था, सहकार कयो था। वधीक चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी जो इहो चवणु हुयो त मुंहिंजी कोशिशि रहंदी आहे त बेंच ऐं बार जो राब्तो बहाल रहे। इन ॻाल्हि खे ज़हन में रखंदे सिंध हाई कोर्ट में पंहिंजो कमु कयो ऐं कोशिशि कई त सहकार जारी रहे। वधीक चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी जो तकरीर में इहो चवणु हुयो त तालीम तमामु ज़रूरी आहे। मुंहिंजे वालिद मूंखे इन ॻाल्हि जी तरगीब ॾिनी। मुंहिंजे ख़ानदान में बि सभई आला तालीम याफ़्ता आहिनि। मुंहिंजे वालिद टैक्स बार जो बुनियादु पिणु रखियो आहिनि ऐं क़ानून जी बालादस्ती ही सभिनी खां मथां ई हूंदी आहे, हुनजो एतिराम कयो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।